12 रबीउल अव्वल जे मौके ते एक शानदार दरगाह हुसैनाबाद का रैली कढी वही आहे, जेका मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे भुटे चौक ते पहुती आहे। उते आशिक़े रसूल सां खिताब कंदे सैयद नसरुल्लाह शाह बुखारी ऐं ॿियनि उलमा इकराम उते खिताब कयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में रोशनी विधी ऐं उन जी जिंदगी गुजारण जो एक फलसफो बयान कयो ऐं उन बयान खां पोइ आशिक़े रसूल झूमी उठिया ऐं लब्बैक या रसूलल्लाह, लब्बैक या रसूलल्लाह, सरकार की आमद मरहबा जा नारा लगा दिया ऐं उन खां बाद में मुख़्तलिफ़ उलमा इकरामन खिताब कयो ऐं खिताब करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दसल वाट ते एक असा मुसलमानन के आशिक़े रसूलन के खिताब कंदे उन बारे में एक जिंदगी के शान में रोशनी विझी करे उन्हनि के इहो फरमायो त जेको नबी करीम फरमायो आहे उन ते अमल करणु खपे ऐं असीं आशिक़े रसूल आहियूं ऐं असांजे सरदार आका अलैहिस्सलाम मुसलमाननि जे लाइ हिकु तोहफ़ो ऐं उन्हनि जे शान में ऐं ॿधी भाईचारे जो पैगाम ॾेई वियो आहे ऐं असां मुसलमान हिक ॿिए साथारी बणिजो ऐं पंहिंजे मुसलमाननि भाइरनि जी औखे वक़्त में मदद कयूं ऐं मुसलमाननि सां सुठे तरीक़े सां बर्ताव रखूं ऐं मुसलमान जो भाउ आहे उन मौके ते शान ऐं खिताब कयो जी।